सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम पारां रावल हाउस टनोजाम में गरजाणी कोठाई वई है। सीनियर वज़ीर यूसी चेयरमैन और वाइस चेयरमैन से गरजाणी कई अवामी ख़िदमत के पंहिंजी अव्वलीन तरजीह बणाए यूसी सतह ते तरक्याती कम कराया वञनि। शर्जील इनाम मेमण चयो त तरक्याती कमनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी हुकूमत जी तरजीह है। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं हैदराबाद मां, जिथे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां रावल हाउस टनोजाम में गरजाणी कोठाई वई है। सीनियर वज़ीर यूसी चेयरमैन और वाइस चेयरमैन से गरजाणी कई है। अवामी ख़िदमत के पंहिंजी अव्वलीन तरजीह बणाए यूसी सतह ते तरक्याती कम कराया वञनि। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त तरक्याती कमनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी जी हुकूमत जी तरजीह आहे। एक बार ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कर रहे हैं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वाइस चेयरमैन यूसी चेयरमैन से मुलाकात कई है। अवामी ख़िदमत के अव्वलीन तरजीह बणाए यूसी सतह ते तरक्याती कम कराया वञनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां तरक्याती कमनि में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां रावल हाउस टनोजाम में गरजाणी थी है। सीनियर वज़ीर यूसी चेयरमैन और वाइस चेयरमैन से गरजाणी कई है। अवामी ख़िदमत के पंहिंजी अवलीन तरजीह बणाए यूसी सतह ते तरक्याती कम कराया वञनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद खां साकिब कुबर खां। जी साकिब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रावल टनोजाम के यूसी चेयरमैन और वाइस चेयरमैन से गरजाणी कई है। मौके हिदायत जारी चेयरमैन और वाइस चेयरमैन अवामी ख़िदमत के पंहिंजी अवलीन तरजीह बणायो और यूसी सतह ते जेके तरक्याती कम कराया वञनि, जेके भी कम रहियल आहिनि फौरी तौर ते मुकमल कराया वञे। हुन वधीक इन दिशा में कंहिं बि क़िस्म जी अगरि कंहिं कोताही कई त हुनखे बर्दाश्त न कई वेंदी ऐं अवाम जी ख़िदमत जे लाइ पीपल्स पार्टी हुकूमत जी तरजीह आहे। इन खां अलावा सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक यूसी चेयरमैन ऐं चेयरमैन खे चयो त पंहिंजी सतही अवाम जी जेके जाइज़ मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल थियण घुरिजनि ऐं जिन जिन इलाइक़नि में तरक्याती कम मुकमल आहिनि थी चुका उहे वक़्तु मुकमल कया वञनि त जीअं हुते नयूं जेके स्कीमूं जेके असां ॾेई सघूं था तीअं हुते हुन इलाइक़े में जेका ख़ुशहाली अचे। ऐं उन मौक़े ते मां तव्हांखे ॿुधायां त डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबिदीन बि मौजूदु हुया। जी ठीक है, अवां जी मेहरबानी साकिब अपडेट करण जे लाइ।